बदा अफजल गे कुल जहान से घराना हुसैन का। हज़रत साईं शेखुल हदीस मौलाना साईं मीर मोहम्मद मीरक साहब ताके महबूब साईं जो शान ॿुधायो, क़ुरान जो शान ॿुधायो। साईं मौलाना नवाज़ुल्लाह हुसैनी साहब भी हुजूर जी सीरत ते बयान कयो। मुझी वरी दिल थी चाहे मां मौज़ूअ खे मटाईंदे अॼु अज़मत साहबा व अहल बैत जे उनवान ते ॻाल्हायां। छो त असां साहबा जा बि गुलाम आहियूं त असां अहल बैत जा बि गुलाम आहियूं। हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अफजल गे कुल जहान से घराना हुसैन का, नबियों का ताजदार गे नाना हुसैन का। अफजल गे कुल जहान से घराना हुसैन का, नबियों का ताजदार गे नाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत करबला में यजीद की, सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तड़पी है तुझ पे लाशे जिगर गोशा मतूल। इस्लाम के लहू से तेरी प्यास बुझ गई, सैराब कर गया तुझे खूने रगे रसूल। जो जुआ बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन। समझ में अचे तो जो जुआ बेटे की मैयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन, जिसने अपने खून से दुनिया को धोया वो हुसैन। निदा आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से, निदा आती है अब भी करबला के जर्रा जर्रा से। हुसैन इब्ने अली जैसे नमाजी की जरूरत है। अल्हम्दुलिल्लाह आज 24 अक्टूबर सन 2020 बमुताबिक शरबीउल अव्वल 1442 हिजरी शंकर के न्याय आचर जी रात चौदगी स्थापना के परसों हमारे गोट गाजी खान जमाली में बिरादर में मोहतरम मुझे प्यारो साथी कारी गुलाम कादिर चौहान साहब मौलाना गुलशन अहमद साहब जिनके वास्ते साहब असा जे प्यारे जमाती भाऊ मोहम्मद हाशिम उर्फ अब्दुल हफीज ऐं भाऊ मोहम्मद कासिम जे बार बार राब्ते सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते मरहूम व मगफूर मोहतरम जनाब हाजी अली नवाज रहमतुल्लाह अलैह जे रूह के ईसा अलैहि सलाम ॾियण जे लाइ खैरात फी सबीलिल्लाह जे प्रोग्राम में सादकाबाद सूबा पंजाब को लंबो चौड़ो सफर कराए ॾींहं जो ओॾे जलसो हो। अल्लाह से मूंखे तव्हांजे प्रोग्राम में हिन ॻोठ में शायदि पहिरियों दफ़ो रब साईं हाज़िरी नसीब कराई आहे। महीनो भी भला रहा, मजलिस भी भला रही। एड़ी मजलिस में बैठा हो हुजूर जे यारनि साहबा जो ॻाल्हि पे जो शान थमदो जो हिन मजलिस में वेहण वारनि जा रब साईं गुनाह भी शान छॾींदो आहे त अर्श ते दर्जा भी बुलंद कंदो आहे। असां जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात जोबन जमात वारा न अंधाऊं न काणाऊं। असां के अल्लाह ॿ अखियूं ॾिनियूं, हिकिड़ी अखि असांजी शान सहाबा आहे त ॿी अखि शान अहल बैत। जेको चवे त रुगो सहाबा जो गुलाम आहे बाक़ी मुंहिंजी सोणे अली सां लॻे ई न, अहल
बेतन जो सामू जी लगे ही जो अंधो पाणो इनके हिकड़ी अखिया ऐं जेको चवे त मां रुगो आल बेतन जो गुलाम आ मूंखे सहाबा वणंदा ई न आहिनि हुजूर जे यारनि सां मुंहिंजी लगे ई न इहो बि अंधो इनके भी हिकड़ी अखिया पर मुबारक हुजे न देवबंद जमात वारो तां जो ॿ अखियूं अल्लाह साईं तांजी हिकड़ी अख शान सहाबा बणाई आहे त ॿी अख शान अहल बैत बणाई आहे असांजो झंडो आहे न जमीयत उलमा इस्लाम जो ॿीहर हणंदा कोई गलसल परच में नबी या जुदो था सियासत इहो झंडो आम झंडो कोन्हे परच में नबी जेको अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा जी चादर मुबारक मो जंगे बदर में मुझे महबूब साईं ठारायो यो सहाबा जो झंडो आहे त आल बेतन जो बि झंडो आहे बिन पटन वारो अछन कारी पटन वारो अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको आल बेतन जो गुलाम आहे ॼण जन्नत जे बेड़े में सवार जन्नत जो बेड़ो फरमायो को जन्नत जो बेड़ो रात जो सफर करे तो उनके लाइट कोन होंदी आहे पो तवा के जन्नत जो दर ऐसी ताईं न खोले सघंदे जैसे ताईं साहबा जी गुलामी न खणंदे तरी फरमायो असहाबी कन नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम मुझे साईं फरमायो मुझा सहाबा ये तवज्जो रात जो आसमान में सतारा था थोरो डबलिंग उस्ताद खत्म करे हिकड़ो आवाज रखो हिकड़ो आवाज रखी पो खोले दिल खोले समझ में अचे न बाबा आवाज थियंदा पो समझ में नथो अचे लाउड तुझो भलो आहे मांखे वणे थो मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वेंदुसि अर्ज़ पियो कयां हाणे सही आहे बाबा आवाज निकिरनि पिया मांखे पंहिंजो आवाज सम्झ में नथो अचे छा पियो ॻाल्हायां अल्हम्दुलिल्लाह हाणे दिल खोले बस माइक खे खोलियो थी न हाणे ईअं ई हला वधीक खिचल न क़ुर जा आशिको दीन जा परवानो असां जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा देवबंद जमात वारा अहल बेतन जा गुलाम जन्नत जे बेड़े में सवार थिया सहाबा जी गुलामी भी कबूल कया नबी जा साहबा इए तवजे आसमान जा सतारा जय सतारे को रोशनी वठंदे जय सहाबी जे तरीके ते हलंदे जन्नत जे दर ते पहुंचदे अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो कुरान जा आशिको दीन जा परवानो हाने मानीटर के वधाए फरमाए हसन हुसैन जा असा कियां न गुलाम थियूं छो त हसन हुसैन उहे जन्नत जा शहजादा थी जेके मदीने जे मीर मुझे दिल पर नबी पांजे कुलन मुबारकन ते वियारे मदीने जी घिटन में मुझे महबूब साईं पांजे शहजादन के सैर कराया बावलपुर वारो मखदूम बिलाल वारो चौधगी वारो मुख्तलिफ जमाली साहिबान जे गोठन को मुख्तलिफ गोठन बिन को आयल कुरान जा आशिको बबर साहिबो पहवर साहिबो सुमरा साहिबो बिरोई साहिबो जमाली साहिबो बिन ज़ातन वारो अल्लाह सही औलाद त तू असा के भी ॾिनी आहे न कोई पंहिंजी औलाद के मोटरसाइकिल ते विहारे ज़िले दादूअ जे दुकाननि तो पसंद जो शयूं मेहड़ मो नसीराबाद मो वठी ॾे खैरपुर नाथन शाह जे दुकाननि तो वठी ॾे अञा को पैसे वारो आहे पंहिंजी औलाद के मेरान कार में विहारे 3D गाड़ी में विहारे एक्सिलाए गाड़ी में विहारे लखन करोड़न जो गाड़ियों हाज़े पेचारन में विहारे जियला गाड़ी में विहारे गर्मी जी मौसम में कोयटा जा इस्लामाबाद जा कोहे मरी जा कलात जा खुशदार जे थधन इलाकन जा सफर कराए औलाद के टूर ते वठी वने सैर ते वठी वने अञा को MP MNA वजीर आलाए वजीर आजम पंहिंजी औलाद के हेलीकॉप्टर में विहारे हवाई जहाज में विहारे सजी दुनिया जे मुल्कन जा सैर कराए पर काबे जे रब जो कसम सैयद हबीबुल्लाह शाह जो अकीदो
अल्लाह सैया जेका सवारी जन्नत जे शहजादल मुझे सोने हसन हुसैन के जाराई कयामत के माओ जलाल के एड़ी सवारी न मिलंदी एड़ी सवारी सोनो हसन साईं सजे कुल्हे ते इमाम हुसैन साईं खबे कुल्हे दिसण वारा दिसी करे चवंदा वाह जी सवारी आ हजरत उमर जेड़े जवान को रड़ निकरी वही सोनो उमर भी चवे तो वाह जी सवारी आ मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोना उमर रुगो सवारी शो तो दिसे सवार भी तो दिसना केड़ा उचान जिए के माओ जे लाल के मां मोहम्मद जेड़ी सवारी न मिलंदी तिए के माओ जे लाल के हसन हुसैन जेड़ा बच्चा भी को न मिलंदा जागो था जेके निंड पियो पंहिंजा ॿई हथ मथे कयो यार खणी आ यार नारे तकबीर शान सहाबा शान अहल बैत जमीयतुल इस्लाम नारे तकबीर नानी ता भी खा दिया मां भी खा दिया बिनी के निंड थी अचे जागो था मां त साजर पहुतुम पर मूंखे चवनि सैयद जी दुआ आख़िरी थींदी मां त तव्हां जे करे वॾो सफ़र कयो 5 कलाकनि जो सफ़र पंजाब खां निकितुसि कल्ह खां ॿाहिरि निकितल हुयो प्रोग्रामनि ते चवां पियो घर वञा पर चयुमि न जमाली साहिबान हिन ॻोठ वारनि पहिरियों दफ़ो घुरायो आहे इंशाअल्लाह हाज़िरी लॻाइणी अल्लाह से फ़क़ीर जी महिनत क़बूल करे आमीन चओ फ़ैसिलो तव्हां कजो मां नथो कयां मन कंहिंजो अक़ीदो ठही वञे सहाबा जो गुलाम बणजी वञे बाबा हसन हुसैन जा नौकरूं छो त नाने मोहम्मद करीम पंहिंजे कुलनि ते खणी घुमायो।